जबार बोहतार। अॼु मां तव्हां वटि जेको टॉपिक खणी आयो आहियां सैलाब ॿोॾ मुतासिरनि जे लाइ, त जेके बीमारियूं अचनि थियूं उन्हनि जो उपाउ कीअं वठिजे, उन्हनि बीमारियुनि खां कीअं बची सघिजे थो। त उन जे लाइ मां तव्हांजे लाइ इहो वीडियो ठाहियो आहे, दोस्तनि जे लाइ, पंहिंजे सिंधियुनि जे लाइ, सिंध जे लाइ जेका सिंध में ॿोॾ जी हालति आहे हींअर, उन जे लाइ। अॼुकल्ह तमामु हर ॻोठ में, हर शहर में जिथे बि वञो त उल्टी ऐं दस्त तमामु आम थी विया आहिनि, ऐं केतिरा ई वीचारा अजल जा शिकार थी विया आहिनि उल्टी दस्त करे। त उन में सभु खां अॻु में तव्हांखे खाइण पीअण जो जेका ख़्यालु करिणो आहे। खाइण पीअण में सभु खां अॻु में अचो पाणीअ ते। पाणी त पाण वटि ॿिनि टिनि क़िस्मनि जो अचे थो। हिकु त पाणी नलके वारो अचे थो, ॿियो खूह वारो अचे थो, ॿियो टियों मोटर वारो या ट्यूबवेल वारो तव्हां चई सघो था। ऐं मोटर वारो पाणी हिकिड़ो त हूंदो आहे जेको पाण शहरनि में जेको हूंदो आहे पाणी अचे थो नालियुनि जे ज़रिए, पर उहो त पाणी तमामु उहो त इस्तेमालु ई न कजे। ऐं खूह वारो पाणी हीअं त पाण इस्तेमालु नथा करे सघूं, उन जे करे जो खूह वारो पाणी हींअर गंदो थी चुको आहे। बाक़ी रहियो पाण नलके वारो पाणी। नलके वारो पाणी बि जिते नलको ऊचाईअ ते हुजे, बिल्कुलु हेठि ज़मीननि जे अंदरि हेठि न हुजे, जेको ऊचाईअ ते हुजे, या उहो नलको इस्तेमालु न कयो जंहिंजे अंदरि पाणी हलियो वियो हुजे मथां खां अंदरि जर में, उहो कॾहिं बि पाणी इस्तेमालु न कयो। पाणी जेको मथे हुयो जीअं रोडनि जे साइडनि खां लॻल हूंदा आहिनि, उहे नलका जेके आहिनि सही रिज़ल्ट बि ॾियनि था ऐं उन्हनि जो पाणी बहितर बि आहे। उहो पाणी तव्हां घर जे लाइ इस्तेमालु कयो ऐं पाणीअ खे उॿारियो लाज़मी। तव्हां वटि उॿारण लाइ कुझु बि कोन्हे, घटि में घटि तव्हां उनखे सिज जी रोशनीअ में रखी उॿारे सघो था। पाणी जो इस्तेमालु करण सां त इहो आहे त फ़ाइदो पाण खे जेके जरासीम आहिनि, बैक्टीरिया वग़ैरह आहिनि, उन्हनि खां पाण बचंदासीं। ऐं इहो दस्तनि जे करे ऐं उल्टीअ जे करे हिकिड़ो अहम किरदारु आहे पाणीअ जो। उन जे करे पाणी जेको आहे तव्हां नलके वारो इस्तेमालु कयो ऐं कोशिशि कयो नलके वारो, छो जो खूह वारो पाणी हींअर या मोटर वारो पाणी हींअर इस्तेमालु आहे। मोटर जेकॾहिं घर में लॻल आहे, जर जो पाणी आहे त पोइ ठीकु आहे, नालीअ जो पाणी न आहे, घर जो पाणी आहे, पोइ उन में इहो आहे त उन पाणी खे बि तव्हांखे गरम करिणो पवंदो, गरम करे पंहिंजे ॿारनि खे इस्तेमालु कयो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जिथे किथे पाणी आहे ऐं मच्छर आहिनि, मलेरिया आहे, ऐं मलेरिया जा बि अॼुकल्ह तमामु घणा केस आहिनि। उन्हनि जे लाइ कि साशा मिलनि था मलेरिया जा, ॿारनि खे उहे हणो सुम्हण जे टाइम, पेरनि खे हणी छॾियो, कपिड़नि खे हणी छॾियो, जीअं उहे मच्छर उन्हनि जे नज़दीक न अचनि, या मच्छरदानी जो इस्तेमालु कयो, ठीकु आहे। ऐं ॿियो उल्टी दस्त जे लाइ तव्हां निमकोल जो पाणी लाज़मी इस्तेमालु कयो। निमकोल जो पाणी जेको आहे, ख़ुदा न ख़ास्ता कंहिंखे उल्टी दस्त थी सघनि था, उन ई टाइम मतिलबु त इंतज़ारु कंहिं डॉक्टर खां ॾेखारण खां अॻु में तव्हां निमकोल जो पाणी तव्हां वटि घर में मौजूदु हुजे। जेकॾहिं निमकोल जो पाणी तव्हांखे जेकॾहिं घर में मौजूदु न आहे कोई अहिड़ी दवा, तव्हां कीअं ठाहे सघो था? त गरम पाणी करे उन में थोरो नमक विझी, लूणु विझी ऐं उन में थोरो खंडु विझी उनखे तव्हां निमकोल करे सघो था। उन हिसाब सां तव्हां न घणो मिठो हुजे न घणो कड़वो हुजे, ऐं हुनजो असरु हुजे लूण जो, उनखे तव्हां पी सघो था। ऐं बाद में डॉक्टर वटि वञी तव्हां ॾेखारे सघो था, मगर एहतियाती तदाबीर लाज़मी आहिनि। ऐं नंढा ॿार जेके असां वटि आहिनि, जेके फीडर ते आहिनि, उन्हनि खे त उन्हनि जो त तमामु ख़्यालु रखियो वञे, छो त नंढा ॿार जेके आहिनि उन्हनि जो पाणी या उन्हनि जो फीडर ते आहिनि, खीर वग़ैरह पीअनि था, उन्हनि जो जेकॾहिं निपिल ख़राबु आहे, निपिल खे गरम पाणीअ में साफ़ु कयो, ऐं कंहिं ॿिए ॿार खे उहो निपिल जेको आहे इस्तेमालु न करणु खपे, छो त ॿियो ॿारु इस्तेमालु कंदो त उहो नंढो ॿारु जेको आहे उहे ॿई बीमार थी पवंदा, हिकु न ॿई बीमार थी पवंदा, ॿिन्ही खे उल्टी ऐं दस्त थी पवंदा। उहो बहितर आहे त तव्हां उनखे जेको आहे ॿार खे उन फीडर खां हिकु अलॻि अलॻि फीडर करे ॾियो। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तो, ॿोॾ जी सूरत हाल जे करे इहे बीमारियूं आम आहिनि। तव्हां कोशिशि कयो, पंहिंजे पाण कोशिशि कयो, छो जो हिते त अॼुकल्ह न डॉक्टर तव्हां डॉक्टर वटि पुॼी सघो था, न डॉक्टर तव्हां वटि पुॼी सघे थो। इहो हुयूं ॿ टे ॻाल्हियूं मां त तव्हां दोस्तनि सां शेयर करणु पिया चाहियुमि त तव्हां पंहिंजो एहतियात कयो, छो जो इहे उल्टी ऐं दस्त तमामु घणा थी पिया आहिनि पाण वटि, ऐं मलेरिया बि तमामु घणो आहे, ऐं अॼुकल्ह डेंगी जो बि असरु हले थो पियो। ऐं डेंगी बि साॻी ॻाल्हि आहे, मच्छर जे करे मच्छरदानी जो इस्तेमालु कयो, मच्छर वारियूं जेके दवाऊं अचनि थियूं लोशन वग़ैरह, उहे ॿारनि खे पंहिंजनि घर वारनि खे पाण खे हणी पोइ सुम्हंदा कयो, कोशिशि इहो ई कयो। अॼु जो वीडियो इहो ई हुयो दोस्तो। कुझु लफ़्ज़ चवण खां अॻु में तव्हांखे मां इहो चवंदुसि त वीडियो खे शेयर बि कयो ऐं इनखे सब्सक्राइब लाज़मी कंदा कयो ऐं ऑल ते क्लिक कयो, छो जो हीअ सिंधी चैनल आहे, तव्हांजो चैनल आहे। तव्हां बि पंहिंजा वीडियो मूंखे मोकिलियो, घरनि जा, दोस्तनि जा, यारनि जा, कंहिंजा बि मोकिलियो, उहो तव्हांजा वीडियो लाइव मां शेयर कंदुसि। महिरबानी।